ओम शांति। इंतजार की बजाय इंतजाम करो। 9:75 जमा वाक्य अज बाप दादा चवंता निराकारी आकारी ऐं साकारी हिन टिनी स्टेजिस खे समान ठाहियो अथव। जेतिरो साकारी स्वरूप रूप में सिप थियण सहज अनुभव कंदा आहियो, ओतिरो ई आकारी स्वरूप अर्थात पंहिंजी संपूर्ण स्टेज पंहिंजो अनादि स्वरूप निराकारी स्टेज में सिप थियण अनुभव सहज अनुभव कंदा आहियो। हाणे असां आत्मा आहियूं। हिन साकारी बाबा हिन खां पहिरियों थोरा ॾींहं पहिरियों हिकु अव्यक्त मां वाक्य में चई न कि साकारी दुनिया में ये 5 तत्वनि जो शरीर असांजो कारब आहे। हिन 5 तत्वनि जे शरीर जे अंदरि मां आत्मा वेठी आहियां, लेकिन ये थी वई साकारी स्टेज। पोइ फ़रिश्तो स्टेज अर्थात असांजो इहो शरीर मर्ज थी वञे, असांजो लाइट जो शरीर इमर्ज थी वञे। त असांखे हिन संडे में बि बाबा जी न बाबा जी दिल पसंद गिफ्ट आहे। ॿार उथदे वेंदे खाईंदे पींदे खुद खे ऐं सभिनि खे लाइट जे रूप में ॾिसो। ये अभ्यास करो। इन साकारी गर्भ में 5 तत्वनि जे शरीर में मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु वेठी आहियां। पोइ लाइट कॾहिं हिन शरीर मर्ज थी वञे, पोइ कॾहिं असां लाइट जे शरीर में वेठा आहियूं। बाबा जी चित्र ठाहे वेठा आहियूं, असांजे मथां बाबा जी लाइट पइजी त असांजी लाइट एॾी वधंदी थी वञे कि पूरे विश्व ताईं पहुचती थी वञे। ये आकारी फ़रिश्तो स्वरूप वो खुद खे निराकारी आत्मा परम धाम निवासी परम धाम में पहुची वञो। कॾहिं आकारी फ़रिश्तो ठही वञो, कॾहिं साकारी देह में अची वञो। ये खेल खेलता रहो। पंहिंजो ई त रूप आहे न, ॿिए जो रूप थोड़ी है। पंहिंजो ई रूप आहे ये निराकारी आकारी ऐं पोइ साकारी शरीर में असां आहियूं। त बाबा चवंदा साकारी स्वरूप आदि स्वरूप आहे निराकारी। साकारी स्वरूप असांजो आदि स्वरूप आहे। सत्संग में असांजो साकारी स्वरूप हूंदो, लेकिन आत्म अभिमानी स्टेज हूंदी। ऐं निराकारी अनादि स्वरूप आहे असांजो। त आदि स्वरूप लॻंदो आहे, त आदि स्वरूप सहज लॻंदो आहे या अनादि स्वरूप में सुठियण सहज लॻंदो। बाबा पुछनि था उहा अविनाशी स्वरूप आहे, असांजो अनादि स्वरूप आहे न, उहा अविनाशी स्वरूप आहे। ऐं साकारी स्वरूप परिवर्तन थियण वारो स्वरूप आहे। अर्थात असां हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदा आहियूं त असांजी साकारी स्वरूप जो इहे 5 तत्वनि जे शरीर त बदलंदो रहंदो आहे न, या निराकारी स्वरूप जी स्मृति स्वतः ई रहंदी आहे। बाबा पुछनि था सॉरी त सहज कहिड़ो हुजणो खपे? भई साकारी त असांजो बदलंदो रहंदो आहे ऐं निराकारी त अविनाशी रूप आहे। निराकार आत्मा कॾहिं बदली थोड़ी सघंदी आहे। त सहज कहिड़ो हुजणो खपे? साकारी स्वरूप जी स्मृति सहज हुजणी खपे या निराकार स्वरूप जी स्मृति सहज हुजणी खपे? ये जो असली रूप असांजो जो आहे उहो यादि हुजणो खपे न असांखे, या स्मृति लाइणी पवंदी आहे। लवी बाबा चई न मां
मुंहिंजो उन ॾींहुं मां आत्मा आहियां, मुंहिंजो ये शरीर आहे, इन जी विस्मृति जे कारण ही परेशानियूं शुरू थी वेंदियूं। मां जो आहियां जहिड़ी आहियां उनखे स्मृति में लाइण जी छा आवश्यकता आहे। हाणे ते बि स्मृति स्वरूप न ठहिया आहियो बाबा चवंदा, हाणे ताईं बि स्मृति स्वरूप न ठहिया आहियो। छा ये अंतिम स्टेज आहे या ॾाढे समय जे अभ्यास ही अंत में हिन स्टेज खे प्राप्त करे पास विद ऑनर्स थी सघंदा। मां जो आहियां जीअं आहियां उनखे स्मृति में लाइण जी छा आवश्यकता आहे। असांखे छो बाबा आत्म अभिमानी स्थिति में स्थित थियण जो अभ्यास कराईंदा आहिनि, हिन जी आवश्यकता छा आहे। त बाबा चवंदा कि छो ज़रूरी आहे ताकि असां अंतिम समय सहज ई पंहिंजो शरीर छॾे छॾूं। ऐं जेकी आत्मा सहज ई पंहिंजो शरीर छॾे सघी न, उहा ई पास विद ऑनर कहलाईंदी। नशो मोहा स्मृति स्वरूप आत्मा ही पास विद ऑनर्स कहलाईंदी। हाणे ताईं बि स्मृति स्वरूप न ठहिया आहियो। छा ये अंतिम स्टेज आहे, ॾाढे समय जे अभ्यास ही अंत में ये स्टेज खे प्राप्त करे पास विद ऑनर्स ठही सघंदा। बाबा प्रश्न था पुछनि, ये तुंहिंजी अंतिम स्टेज आहे या अभ्यासी पास विद ऑनर्स ठही सघंदा अंत में। वर्तमान समय बाबा चवंदा न ॾाढे समय जो अभ्यास जिन जो हूंदो न हिन आत्म अभिमानी स्थिति में स्थित थियण जो, वही पास विद ऑनर्स कहलाईंदा, वही ज्यादा समय राज्य भाग्य प्राप्त कंदा। वर्तमान समय पुरुषार्थी जे मन में संकल्प उठणो आहे कि अंत में विजयी ठहींदी, वो अंत में निर्विघ्न विघ्न विनाशक ठहींदो। हाणे ही ठहिणो आहे न, हाणे ही असांखे इहा स्टेज प्राप्त करणी आहे न। त बाबा चवंदा कि हाणे ये संकल्प हुजणो खपे कि हाणे असांखे प्राप्त करणी आहे, या ये संकल्प अथव कि अंत में विजय ठहींदासीं व अंत में निर्विघ्न व विघ्न विनाशक ठहींदासीं। ये संकल्प ही रॉयल रूप जो अलबेलोपन अर्थात रॉयल माया है बाबा। ये संकल्प रॉयल रूप जो अलबेलोपन कि थी वेंदो करे वठंदासीं, तो रॉयल रूप जो अलबेलोपन अर्थात रॉयल माया ये संपूर्ण ठहण में विघ्न विझदी आहे बाबा चवंदा। यही अलबेलोपन सफलता मूर्त व समान मूर्त ठहण न ॾींदी। हाणे अभ्यास करो तव्हां चित थी सघो, चित थियो पोइ ॾिसो कहिड़ा कहिड़ा संकल्प अथव हुन ते ध्यानु न ॾियो। केसि ताईं ईंदा असां पंहिंजी स्थिति में पक्का हूंदासीं त उहो कोई बि माया जो रूप असांखे हिलाए न सघंदो। त हीअं न सोचो हा अञा करूं था थी वेंदो, अंत में त रॉयल रूप ऑफ अलबेलोपन आहे। इहो संकल्प विनाश जी घड़ियुनि जी गिनती कंदा रहंदा आहिनि। हिकदमि ॿार सोचंदा आहिनि रॉयल अलबेलोपन के अंत में ॿिया ॿार ॿी टाइप जा ॿार न विनाश जी घड़ियुनि जी गिनती कंदा रहंदा आहिनि कि जॾहिं विनाश जी घंटी वॼंदी तॾहिं त ठही वेंदसि। सोचदा रहंदा आहियो कि छा थींदो, कीअं थींदो या थींदो कि न थींदो। कई बार ये भी सोचते हैं बाबा जी ने न भले बार बाबा जी ज्ञान में हलन था, मुरली ॿुधनि था, लेकिन बाबा जी घर में रहण वारे कई ॿारनि खे निश्चय न आहे। त सोचदा आहिनि कॾहिं थींदो विनाश, कीअं थींदो कि न थींदो। ये सिद्धि स्वरूप न आहे।
ये सिद्धो स्वरूप ना है, ये आए सिद्धो संशय जो रूप आए। बाबा चवंदा ये आए संशय जो रूप। हिन करे सिद्धो शब्द न सही, रॉयल शब्द सही नहीं बाबा। त उहो ॿार बि रॉयल रीति चईनि, सिधो न चईनि कि अलाए थींदो न थींदो, सिधी रीति न चईनि, घुमाए फिराए करे चईनि रॉयल रूप सां कि छा थींदो कीअं थींदो, हिन स्वरूप सां सोचदा आहिनि। जेतिरो समय समीप ईंदो रहंदो न, ओतिरो स्वयं खे सत्संग जे देवी देवताउनि जी विशेषता जे समीप ठातो अथव, ठाहियो था खुद खे। विनाश त जॾहिं थींदो थींदो, लेकिन असां त तयारी करे रखूं न। असां त स्वयं में सर्व विशेषताउनि खे धारण करूं न। विनाश कंहिंजे लाइ थींदो आहे? अॼु बि सुबुह जो बाबा चई न, मुंहिंजा ॿार दुख सां मुक्त थी वञनि, हिन जे लाइ मां सृष्टि खे परिवर्तन थो करे छॾियां। विनाश कंहिंजे लाइ थींदो आहे? कंहिंजे लाइ थींदो आहे? बाबा चवनि था त बाबा चवनि था कि इहा ॼाणदा आहियो, तीव्र पुरुषार्थी व संपूर्ण ठहण वारी आत्माउनि जे लाइ संपूर्ण सृष्टि व सतो प्रधान प्रकृति जी प्रालब्ध भोगन व आत्मायूं, हिन जे लाइ विनाश थींदो आहे। विनाश थी करे नई सृष्टि जी स्थापना बाबा छो था कराइनि? नई दुनिया जी, सॉरी सृष्टि त इहे ई हूंदी, नई दुनिया जी स्थापना बाबा छो था कराइनि? जेका तीव्र पुरुषार्थी आहिनि व संपूर्ण ठहण वारी आत्मायूं आहिनि, उन्हनि जे लाइ संपूर्ण सृष्टि ऐं सतो प्रधान प्रकृति जी प्रालब्ध, जो बाबा के पंहिंजी जेका ॿार एॾी महिनत करनि था, एॾो खुद खे लाइक़ ठाहिनि, एॾी सर्विस था करनि, अहिड़े ॿारनि जे लाइ बाबा विनाश कराए करे हिन सृष्टि खे नयो थो ठाहे। हिन ते स्वर्ग जी स्थापना छो थींदी? छोकी चइण में दासदासनि खे भले दुख न हूंदो, भले उन्हनि खे कुझु हुते अहिड़ी ट्रीट बि न कंदा, कुझु कमी बि न हूंदी, लेकिन महाराज महारानी रहण थी करे रही करे जेको सुख आहे वो दासदासी प्रजा थोड़ी वठंदी। तो अल्टीमेटली बाबा क्योंकि दुनिया की लाइ स्थापना तो कराए, तीव्र पुरुषार्थी ऐं संपूर्ण ठहण वारी आत्मा इनके लाइ बाबा जो केॾो प्यार आहे अहिड़े ॿारनि सां जेको बाबा जी मददगार आहिनि, विश्व जी सर्व आत्माउनि केॾो उन्हनि खे सुख शांति जो दान ॾियनि था, सभिनि जो दुख दूर थी वञे, सभिनि खे शक्ति मिले, सभिनि जी परेशानियूं दूर थी वञनि। अहिड़ी आत्मायूं जो बाबा सां गॾु हर सेकेंड हाणे विश्व जी हर आत्मा जी मदद करनि थियूं, अहिड़ी आत्माउनि जे लाइ विनाश थो थिए ताकि वो सुख त ॾिसनि कम से कम। त विनाश जी घड़ियूं गिनती कंदा रहणो खपे या स्वयं खे संपूर्ण सुख प्रदान ठाहिण जे लाइ बाप्तमान क्वालिफिकेशन की बार बार गिनती करणो खपे? विनाश जी घड़ियुनि की गिनती करणो खपे या कि असां बाबा जहिड़ो केतिरो ठाहिया आहियूं, केतिरी क्वालिफिकेशन असां में आई आहे, ये गिनती कंदा रहूं? विनाश जी घड़ियुनि जो इंतजार करण जे बजाए स्वयं खे हाणे खां संपन्न ठाहिण ऐं बासमान ठाहिण जे इंतजाम में रहणो खपे। बाबा चवनि था परंतु इंतजार में ज्यादा रहंदा आहिनि ॿार, प्रारब्ध भोगण वारा ही हिन इंतजार में रहंदा आहिनि। बाबा जी ने जेका प्रारब्ध भोगण वारा ही
विनाश जी घड़ियुनि जो इंतजार करण जे बजाए स्वयं खे हाणे संपन्न ठाहिण, बाप्तमान ठाहिण जे इंतजार में रहणो खपे। परंतु इंतजार में ज्यादा रहींदा, प्रारब्ध भोगण वारा ही इंतजार में रहंदा त अन्य आत्मायूं जो साधारण प्रारब्ध पाइण वारियूं आहिनि, उन्हनि ते बि सूक्ष्म संकल्प पहुचंदो आहे न। ॾिसो, असां ब्राह्मण परिवार जेको सोचदा आहियूं न, उहो विश्व में लहर फैलदी आहे, चाहे सुठो या बुरो। इन करे पंहिंजी सोच खे सदा शुद्ध रखो। रिजल्ट में मेजॉरिटी आत्मा ई शब्द चईंदा आहिनि कि जॾहिं विनाश थींदो तॾहिं ॾिसी वठंदासीं। बाबा चवनि था, ॿारनि जी ॻाल्हियूं त बाबा ॿुधंदा आहिनि, जॾहिं प्रैक्टिकल प्रभाव ॾिसंदासीं न कि हा भई हाणे विनाश थियण वारो आहे, तॾहिं असां पुरुषार्थ करे वठंदासीं। छा थींदो, कीअं थींदो, इहे कंहिंखे पतो। इहो वाइब्रेशन निमित ठहियल हुई आत्माउनि जो ॿियनि जे प्रति ॿियनि वटि बि पहुचंदो आहे। ॿियनि जे प्रति बि कमज़ोर ठाहिण व भाग्यहीन ठाहिण जो कारण ठही वेंदो। इन करे कॾहिं बि अहिड़ा संकल्प असांखे न करणा। तॾहिं त बाबा चवंदा आहिनि न, निमितनि जे मथां ॾाढी वॾी ज़िम्मेवारी हूंदी आहे। जेकी निमित आत्मा हूंदी आहे न, उनजा वाइब्रेशन फैलंदा आहिनि। छोकी सभु ॾिसंदा आहिनि न, हा भई सेंटर इहा दीदी थी हलाए, गीता पाठशाला इहा दीदी थी हलाए, हाणे मधुबन में इहे वेठा आहिनि, त निमित पोइ उन्हनि जे मथां बोझो बि ॾाढो चढ़ंदो, नुक़सान बि आहे त फ़ाइदो बि। इन करे बाबा चवनि था कि सदा पंहिंजे संकल्पनि खे असांखे शुद्ध रखणो खपे, न त असांजी इहा व्यर्थ संकल्पनि जे कारण की थी वेंदो। जॾहिं प्रभाव निकिरंदो विनाश जो, तॾहिं कंदासीं त हिन जो ये कमज़ोर संकल्प ॿियनि ताईं पहुचंदा आहिनि त ॿिया बि भाग्यहीन थी वेंदा। पोइ उन्हनि ते एतिरो दोष न थींदो, जेका निमित हूंदा आहिनि न, उन्हनि ते दोष ईंदो आहे। हिन समय तव्हां सभिनि जी जगत माता, जगत पिता जी व मास्टर रचयिता जी स्टेज आहे। त रचयिता जे हर संकल्प अथवा वृत्ति जी वाइब्रेशन रचना में स्वतः ही वेंदा आहिनि। हिन करे वर्तमान समय जो कर्म असां कंदासीं, असांखे ॾिसी सभु कंदा, सिर्फ़ इहो अटेंशन न रखणो आहे, लेकिन साथ साथ जो मां संकल्प करां थी, जहिड़ी मुंहिंजी वृत्ति हूंदी, अहिड़ो वायुमंडल में अन्य आत्माउनि में वाइब्रेशन फैलंदा। तो बाबा चवंदा, तो सभु जी आत्माउनि जे मथां शुभ संकल्प कंदा त वो वाइब्रेशन फैलंदो न। त बाबा चवंदा कि सिर्फ़ ये अटेंशन न रखो कि जेको कम मां कंदमि मूंखे ॾिसी ॿिया कंदा, लेकिन ये भी अटेंशन रखो कि कर्म सां गॾु गॾु संकल्पनि ते भी ध्यान रखो। असां संकल्प छा था करो, छोकी असां रोज़ बाबा खे यादि कंदा आहियूं न, त असां में शक्ति त ईंदी आहे ऐं तव्हांजी आत्मा में शक्ति आहे। अगरि त सॼो ॾींहुं व्यर्थ सोचंदव त तव्हांजे घर जो वायुमंडल भी व्यर्थ कंहिंजे कारण थींदो, तव्हांजे कारण। तव्हां सोचो, सुबुह सुबुह सोचो भई अॼु सॼो ॾींहुं ख़ासि चलो विश्व जी न, पहिरियों पंहिंजे घर जी सोचो, सब शांत सुखी, सब प्रेम सां आनंद सां रहण वारी आत्मा। ये सोचो, सुठा सुठा वाइब्रेशन। अॼु हिन घर में सभी आत्मायूं हर कम ठीक रीति कंदियूं, डिसिप्लिन सां कंदियूं, सिंसियरली कंदियूं, मर्यादा पुरुषोत्तम थी करे कंदियूं।
त ईअं शुद्ध वाइब्रेशन जी अगरबत्ती छो जलाईंदा आहिनि, खुशबू जे लाइ। ये असांजी जिम्मेवारी आहे। सुबुह सुबुह जो उथी करे कहिड़ी अगरबत्ती जलायो, ये शुद्ध संकल्पन जी अगरबत्ती जलायो त तव्हांजी आत्मा जी मां खुशबू शुद्ध संकल्पन जी तव्हांजे घर में फैलंदी। सिर्फ़ तव्हांजे आसपास न, एतिरो त करो कि तव्हांजे घर में फैलिजे, तव्हांजे घर में जो आत्मायूं आहिनि उन्हनि ताईं वञे, उन्हनि जी आत्माउनि खे वो खुशबू अनुभव थिए ऐं धारण थिए। त बाबा चवनि था ईअं रोज शुद्ध संकल्प फैलाए। ये स्लोगन भी स्मृति में रखण आवश्यक आहे कि जीअं मां संकल्प कंदमि, जहिड़ी मुंहिंजी वृत्ति हूंदी ओड़ो ही वायुमंडल अन्य आत्माउनि में वाइब्रेशन फैलंदो। वरना तव्हां रचयिता जी रचना कमज़ोर अर्थात कम पद वारी थी वेंदी। रचयिता जी कमी रचना में भी स्पष्ट दिखाई मिलंदी है। इन करे पंहिंजी कमज़ोर संकल्पन की भी हाणे समृद्ध ठाहियो। ये जो कहावत आहे न, संकल्प सां सृष्टि रची, ये हिन समय जी ॻाल्हि आहे। ये जहिड़ो संकल्प ओड़ी पंहिंजी रचना रचण जे निमित ठाहींदो। हिन करे हर हिकु स्टार में अलॻि अलॻि दुनिया जो गायन। भई तव्हां जेका संकल्प कंदा, तव्हांजे संकल्प जी फ्रीक्वेंसी जे आत्मा ताईं पहुचदी, उहो उन्हनि जी दुनिया उहो थी वेंदी न। त हुनजे वाइब्रेशन जीअं बाबा जो चईंदा आहिनि, बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं के टच थींदियूं, जेके जागती टच थींदियूं, जेके जागती आत्मा सम्झी करे धारण कंदी हलंदी, ओतिरो उहा आत्मायूं नज़दीक बाबा जी ईंदियूं वेंदियूं ऐं हुन अनुसार उन्हनि खे सत्संग में पद मिलंदो। उन सितारनि जी वो दुनिया ठही वेंदी। स्वयं जो आधार अनेक आत्माउनि जी प्रति स्मृति में रखंदे हुए हलंदा या ये बाप दादा जो कम आहे। तो बाप दादा त सभिनि खे वाइब्रेशन ॾींदा आहिनि। पोइ जेके आत्मायूं बाबा जी खे ॻाल्हि खे सम्झी सघनि, उहो बाबा जी उहो सितारा बाबा जे नज़दीक ईंदा वेंदा आहिनि बाप दादा जे। पोइ हुननि जी फ्रीक्वेंसी जो टच करे पोइ उन्हनि जे नज़दीक ईंदा वेंदा। ईअं पूरी सत्य त्रेता जी राजधानी स्थापना थी थिए। पोइ इन अनुसार उहे सितारा जाते बि हूंदा त उन एरिया में को भगत आत्मायूं, धर्म जी आत्मायूं, ईअं ई त पूरी दुनिया जो हिकु वृक्ष ठहे थो न। तव्हांजो कमु आहे या बाबा जो कमु आहे? प्रारब्ध पाइण वारनि खे पुरुषार्थ करणो आहे या बाबा खे करणो आहे? असांखे सिर्फ़ छा करणो आहे? शुद्ध संकल्प। बाबा चवनि था जीअं वठण में कुझु बि कमी न कंदा करणु चाहींदा आहियो, या वठण जे समय स्वयं खे कंहिंमें बि घटि न सम्झंदा आहियो, बल्कि ये सोचदा आहियो कि मुंहिंजो अधिकार आहे। उहे हर ॻाल्हि खे करण में पंहिंजे खे अधिकारी सम्झो कि पहिरियों मां शुद्ध वायुमंडल ठाहियां। या करण जे समय त सम्झंदो आहियां कि असां नंढा आहियूं, ये वॾनि जो कमु आहे। वठण समय सोचदा आहियो कि असां नंढा बि घटि न आहियूं। करण जे समय सोचदा आहिनि भई असां त नंढा आहियूं, वॾा कंदा। ऐं वठण जे समय सोचदा आहियो कि असां नंढा बि घटि थोरी आहियूं। नंढनि खे बि अधिकार मिलणो खपे, नंढनि खे बि वॾो सम्झणो खपे या ठहिणो खपे। हिते बाबा त चईंदो जो सितारो कंदो उहो पाईंदो। भई हिते नंढा बि अॻियां कीअं निकिरंदा? आत्मा जी सोच आहे न। अॼु जो आयो ॿार बाबा जी आत्मा अॼु बाबा खे पहचाने, वो चाहे त कीअं अॻियां निकिरी सघंदो? पंहिंजी संकल्प शक्ति।
कि न बाबा ईअं चए ईअं सर्विस करणी है, ईअं पुरुषार्थ करणो, कर दो। बाबा चईंदा आहिनि कोई चाहे त हिकु ॾींहं में बि ॾाढी सुठी स्टेज प्राप्त करे सघंदो। हिते आहे जो कंदो सो पाईंदो, जो सोचदो वो पाईंदो। नियम छा आहे? सोचण, ॻाल्हाइण, करण, ये टई हिकु समान ठाहे। सोचणो ॻाल्हाइण ॾाढो ऊंचो आहे, करणो कुछ बि न। त वो सोचणो ॻाल्हाइण में ही समय बिताए ॾींदा आहिनि। करण सां जो पाइणो आहे उहो पाए न सघंदा आहिनि। स्वयं खे त श्रेष्ठ प्राप्ति सां वंचित कंदा ई आहिनि, लेकिन पंहिंजी रचना खे बि वंचित कंदा आहिनि। बाबा चवंदा हिन करे चइण घटि ऐं करण ज्यादा। करणो ज्यादा है, मेहनत करे करे पाईंदा हो। ये लक्ष्य सदा याद रखो। बाबा चवंदा कि असांखे मेहनत करे करे पाइणो आहे। मूंखे भी महारथी व सर्विसेबल समझन, मूंखे भी अधिकार ॾियनि, स्नेह व सहयोग ॾियनि। ये मांगण जी चीज न आहे। बाबा चवनि था स्वयं मेहनत करो न। मेहनत कंदा हो त प्राप्ति अवश्य थींदी। त बाबा चवनि था कि श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ वृत्ति, श्रेष्ठ संकल्प की सिद्धि रूप में ये सब ॻाल्हियूं स्वतः ही प्राप्त थी। श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ वृत्ति, श्रेष्ठ संकल्प की सिद्धि रूप में ये सब तव्हांखे प्राप्त थी वेंदो। महारथी, सर्विसेबल, तव्हांखे सम्झदा, ताकि स्नेह सहयोग ॾींदा। कॾहिं ॾींदा? जॾहिं असांजो संकल्प, बोल, कर्म, वृत्ति सब श्रेष्ठ हो। सम्झा? बाबा चवंदा हिन करे हिन साधारण संकल्प में या व्यर्थ संकल्प में भी समय व्यर्थ न गवायो कि मूंखे छो न वॾा सम्झनि, मूंखां छो न पुछनि। तव्हां पंहिंजो श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ वृत्ति, श्रेष्ठ संकल्प कंदा हलो। रोज बाबा जी मुरली ॿुधी, सुबुह जो भी बाबा अलग अलग सर्विस जे लाइ आइडिया ॾींदा आहिनि। तव्हां घर वेठे वेठे श्रेष्ठ संकल्प करो। सभी लक्ष्मी नारायण जी मंदिरनि में बाबा जो परिचय मिले थो। सभी शिव बाबा जे मंदिरनि में बाबा जो परिचय मिले थो। सभी शिव भक्तन के बाबा जो संदेश मिले थो। सभी राधे कृष्ण जे भक्तन खे ये पतो तो लगे कि शिव बाबा उन्हनि जी दुनिया ठाहिण आयो आहे। सभिनि खे पतो लगी वञे गीता जो भगवान शिव आहे। असांजो ये श्रेष्ठ संकल्प घर वेठे आत्माउनि खे सच थींदो बुद्धि में। पोइ उन्हनि खे उन्हनि जी बुद्धि जो तालो खुलंदो। पोइ जंहिंजी बुद्धि जो तालो खुली वियो, उनखे सम्झ में अची वियो त उनजो शेयर तव्हांखे मिलंदो। घर वेठे असां पूरे विश्व जी सर्विस करे सघंदा आहियूं। असां संकल्प करो विदेश में जो भी सेवा रहियल आहे सभु थी वञे। त असांजे संकल्प उते रहण वारी आत्माउनि खे शक्ति ॾींदो, मदद ॾींदो, आइडिया ॾींदो। तव्हां जो टाइप जी सर्विस चाहींदा आहियो न कि हा ईअं बि थियणो खपे, ईअं बि थियणो खपे। अगरि तव्हांखे चांस नथो मिले, तव्हां करे नथा सघो, लेकिन आइडिया ॾाढा अचनि था, त तव्हां संकल्प करो। प्रकाश में दादी यही त कंदा हुया। ब्रह्मा बाबा छा कंदा हुया? ब्रह्मा बाबा कॾहिं विया ॿाहिरि, मतिलबु हीअं सर्विस करण। ब्रह्मा बाबा खे संकल्प ईंदा हुया, पोइ ब्रह्मा बाबा मनसा शक्ति सां वाइब्रेशन फैलाईंदा हुया। पोइ आत्माउनि खे बुद्धि में टच थींदो हुयो, पोइ उन्हनि खे शक्ति मिलंदी हुई ऐं उन अनुसार पोइ सेवा कंदा हुया। पोइ ब्रह्मा बाबा खे समाचार मिलंदो हुयो कि हाँ ये सर्विस थी। त ब्रह्मा बाबा खे त पतो ई हूंदो कि हा मां ये संकल्प कयो, ये ॿार करे आयो।
त बाबा चवनि था ईअं असांजा संकल्प वृत्ति कर्म श्रेष्ठ हुजणा खपनि। त आपी तव्हांखे सभु स्नेह सहयोग तव्हांखे सभु ॾींदा, तव्हांखे महारथी सम्झदा। हाणे विनाश जी घड़ियुनि जो इंतजार न करणो आहे। मुंह में बाबा जी कहिड़ी कहिड़ी क्वालिफिकेशन आयूं आहिनि ऐं अञा ॿियो केतिरी बाक़ी आहिनि, हुनजी तयारी करणी आहे असांखे। अच्छा अहिड़ा बाप समान गुण ऐं कर्म करण वारा, हर संकल्प में जिम्मेवारी समझण वारा। बाबा जी न असांजो हिकु संकल्प फैलंदो आहे, संकल्प में भी अलबेलेपन खे मिटाइण वारा, सदा बाप समान बाप जे साथी रही साथ निभाइण वारा, हर पाठ की साक्षी वजाइण वारा, सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे याद प्यार ऐं नमस्ते। अच्छा ओम शांति। बाबा खे याद करो।